पाण फरमायो त आइन अली अली काथे आ हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा पुल नहीं उठो लब्बैक या रसूल अल्लाह जी मुझा महबूब जियो फिर ये फरमायो ताला है ना आया महबूबन करीमन कायनात जे सरदार पांजो जुब्बो मुबारक खर को मुबारक अल्लाह है पाण फरमायो तो मुखे करन का खुशबू थी अचे हे मुझो जुब्बो मुबारक ओडे खड़ी वजो उते मुझो एकड़ो आशिक तो रहे जो नालो अवेस सुभान अल्लाह गालायो छो नथा सुभान अल्लाह जेको यमन में तो रहे सुभान अल्लाह यमन जे इलाके करन शहर में हे मुझो जुब्बो मुबारक दई चौस त पाए करे मुझे हिन गुनहगार उम्मत जे लाए दुआ कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेडे हेडे बोले यार और हे 24 कलाक तबलीग कंदा साई गाली है त असा त साहबा जे कढाऊ असा त साहबा जे कढाऊ जदी मल वरी तकरीर ते बिहंदा वलियन में कुछ भी कोने वलियन में छोटा वजो वलियन में छा है मां तो तवा को पूछा त वलियन में कुछ ना है त वो अली की उम्र छोड़ा वलियन में कुछ ना है तो वलियन ने नबी छोपियो मोकले नबी पाक फरमायो तवजो मुझे हमें सके छुपो नहीं अचो क़यामत ताईं दुश्मन जो बात बंद थी वजे आशिकन जी दिल ठरी वजे त मन साबित थी वियो त अल्लाह जे वलियन ने मोकलायो या नबी जी सुन्नत वंजण साहबा जी अल्लाह जो दिल सा सुभान अल्लाह करे नखे दुखे दी न देखा सुभान ज़बान के जोन पाण फरमायो तवजो है मुझो आशिक तो रहे नालो अवेस तस उनके जुब्बो मुबारक दई चो त मुझे उम्मत जे लाए दुआ कर मन साबित थियो त वली दे वनी करे दुआ घुरायो या नबी जी सुन्नत नबी पाक फरमायो तवजो मुझे वली दे नबी पाक के इया भी खबर हुई तो 14-15 सदी जा मुसलमान वलियन झलींदा मां अग में इयो पाजे आशिकन के इशारो नहीं छड़िया त मां साहबा थे मोकलिया थो इन को वधीक बे प्रूफ थी न थो सके इन का बे वधीक दलील थी न थो सके जे करे मुजा साहबी वलियन दे वजन था त इयो क़यामत ताईं आशिकन जे लाए सबक बणजी हाथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह या रसूल अल्लाह हैदरी शरीद मिलादुन नबी वो जेडी मल जो अवेस दे जेडी मल मां एकड़ो लफ्ज तवा को बुझाए दे बोले तने आरो पेरिया जा नौकरो सच बुधायो हां मां तो तवा को बुझा जे के अहले इल्म वारन उहे गाला है साहबी वधीका या वली वधीका साहबी वधीका साहबी साहबी वधी किरोड़े वली हो जा साहबी जे मट ना है मुझे मुर्शिद गौसल आजम दस्तगीर फरमाया तो वली इन साहबा इकराम जे घोड़न जी तर्ज उडामे हां अब्दुल कादिर जीलानी हुआ अखिरन में पाया सुभान अल्लाह किरोड़े वली हुजन सुभान अल्लाह साहबी जे मट ना है सुभान अल्लाह किरोड़े साहबी हुजन नबी जे मत ना है
नबी जे मत मां तो तव्हां खां पुछां हेॾे मोॾे निहारियो महबूब करीम काइनात जे सरदार पाण ई दुआ घुरी छॾींदा या फरमाइना अली तू दुआ घुर जो अली वली नाहे वलीअ जो सरदार अली जे दरजा बेकारी भी वली नारा हैदरी ये नारा हैदरी भी घणे जी जेल टोड़े छॾींदो आहे तव्हां त अलीअ जा आशिक़ आहियो असां त बचा हुननि सां असांजे जिस्म में मालिकनि जो खून पयल आहे पर मां तो तव्हां खां पुछां जेकर किरोड़े वलीअ गॾु कजनि साहबीअ जे वटि न आहिनि त साहब खे नबी छो पियो मोकिले इहो इन जे करे मोकिलियई इन खे चइबो अथई ख़ैबुदा नबी त दुनिया वारनि खे क़यामत ताईं सबक़ ॾेई छॾिया त वलीअ ॾे मोकिलणु नबीअ जी सुन्नत आहे वञणु साहबा जी सुन्नत आहे वरी मोकिलियई उन्हनि खे हेॾे मोॾे निहारियो उन्हनि खे मोकिलियई नबीअ पाक उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो जे उमर खे ॾिठो इहो जन्नती आहे जे अलीअ खे ॾिठो इहो जन्नती आहे हथ मथे करे सुभान अल्लाह मोकिले वरी उन्हनि खे थो नबी पाक फरमायो त जे मूंखे ॾिठो इहो जन्नती जे उनखे ॾिठो इहो जन्नती जे उनखे ॾिठो इहो बि जन्नती इन जे करे नारे लॻायो त हर सहाबी नबी जन्नती जन्नती सुभान अल्लाह हाणे हेॾे मोॾे निहारियो नबी पाक मोकिलियो उन्हनि खे जेके ॾिसण सां जन्नती थे नबी पाक फरमायो तव्हां वञो महबूबन करीमन फरमायो त अलीअ जे चेहरे में ॾिसण इबादत आहे उमर हक़ ऐं बातिल जो टोड़ आहे ॿिन्ही खे मोकिले वञो मां तो तव्हां खां पुछां अली ऐं हज़रत उमर ठहियल न हुजनि हा त नबी कीअं गॾु मोकिले न जेरी मल जो नबी पाक ॿिन्ही खे मोकिलियो त दुनिया वारनि जी ज़बान बंदि करे छॾियई त मुंहिंजा साहबी जुदा न आहिनि वञो ॿई गॾिया हाणे अली ऐं उमर अलीअ में बि अखर टे त उमर में बि अखर टे ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ हाणे जेॾी महिल गॾिया था अचनि हलंदे हलंदे गॾिया कचहरी कंदा था अचनि सच ॿुधायो त उहे साहबा जी कचहरी छा हूंदी जेॾी महिल जो आया हलंदे हलंदे करन शहर में पुछो त भाउ ॿियो हाल वाल अवेस सां मिलणो आहे उन्हनि चयो सही अवेसन टे तव्हां कहिड़े अवेस सां मिलंदव पाण फरमायो त उन अवेस सां मिलंदासीं त उन्हनि चयो हिकिड़ो आहे वापारी ॿियो आहे दुकानदार टियों आहे ॾाचू चारण वारो तव्हां कहिड़े सां मिलंदव त हज़रत अली मुर्तज़ा फरमायो त जेको ॾाचू चारींदो आहे उन सां मिलंदासीं त उन्हनि चयो त सही उहो त चरियो आहे पाण फरमायो त जंहिंखे नबी पाक खे जे अवेस जी खुशबू थी अचे उहो पिरीअ जे इश्क में चरियो न हूंदो त ॿियो छा हथ मथे करे सुभान अल्लाह चओ पोइ जेॾी महिल जो पाण फरमायो त हुन सां मिलणो आहे जेको ॾाचू चारींदो आहे हाय हाय ॾाचू चारींदे बि भला केतिरनि खे विलायत मिली वई ज़ात ते ॾात न आहे